ऐं हाणे गुलाबी घटाउनि ते वसंदड़ बूंदुनि जहिड़ा निकोर अहसास खिमणियुनि जी खेंचल वींदड़ सावणी रुत जा रिमझिमी अहसास हिकु ख़ूबसूरत अदबी ख़त ऐं ख़त लिखियो आहे ॻोठ सारंग फ़क़ीर कल्होड़े खां लेखक शाइर ऐं राइटर अलहजुड़े कल्होड़े। निकाबनि मां अखियूं तुंहिंजूं नज़र बेताब जूं ॻाल्हियूं निकाबनि मां अखियूं तुंहिंजूं नज़र बेताब जूं ॻाल्हियूं हुजनि ॼण कंहिं चकोरे सां कमर महताब जूं ॻाल्हियूं किताबनि में लिखियमि काफ़ी नज़म ऐं शाइरी जाना तरियूं अॼु हाउ तख़्तीअ ते तुंहिंजे ख़िताब जूं ॻाल्हियूं टुटल कंहिं वाइले वांगे ॻंढींदे वई उमिरि गुज़री टुटल कंहिं वाइले वांगे ॻंढींदे वई उमिरि गुज़री सिभी सघियूं न जीवन खे तुंहिंजे हिजाब जूं ॻाल्हियूं जुड़ियल सां जान मन तुंहिंजी रही बसि जंग जीवन भर ॿुधायूं ग़ैर कंहिं तोखे संदसि किताब जूं ॻाल्हियूं। हा बशीर घणनि ॾींहंनि पुॼाणा हेलोकनि बेलाभाइतनि वसकारनि खां पोइ पंहिंजे लाड़ी ज़मीन में पोखियल सारियाली फसल जे विच में अनेक अहसासनि यादगिरियुनि सचाइनि ऐं पंहिंजाइपुनि खे सारींदे ज़ख़्मी पखीअ जहिड़े पंहिंजे रूह खे यादगिरियुनि जी मरहम पटी ॾींदे तोॾां ई ख़त लिखियो अथमि। ख़तनि में खुमारे कहाणियूं माणियमि सॼण जीअं संवारे कहाणियूं माणियमि कुठी दिलि कंहिं कातल अखियूं कात ठाहे सिंधूअ जे किनारे कहाणियूं माणियमि जुड़ियल पंहिंजूं ॻाल्हियूं अधूरियूं रहियूं सभु लफ़्ज़ कुझु तंवारे कहाणियूं माणियमि। जीअं ओठो वॻ हिकिड़ी जाइ ते नाहे रहंदो जीअं ग़रीबनि जूं झुगियूं ठहंदियूं ऐं ढहंदियूं रहंदियूं आहिनि जीअं वेस मटिबा आहिनि जीअं वण वढिबा आहिनि ऐं जीअं फसल लुबी वेंदा आहिनि ईअं उमीदुनि खे लुणी हसरतुनि जूं झुगियूं टाहे ख़्वाबनि जा वण वढे हिकु डिघी माठ खे मन मथां ओढे वेही रहियसि FM 92 जो कमाल वारो दौर थो यादि अचे। हा FM 92 जो कमाल वारो दौर थो यादि अचे थर वारे साथीअ सां जवाबी ख़तनि में पंहिंजे अकुल सम्झ ऐं पंहिंजी सलाहियत मूजिबि जवाबी ख़तनि वारो सिलसिलो जारी रखियोसीं तो पढ़ण जूं नवाज़िशूं कयूं अदबी ज़ौक़ वारनि दोस्तनि मानाइती मोट बख़्शी ऐं ॾेह खां परॾेह ताईं शोहरतूं माणियूंसीं पर चोॾीअ जी चांटोकीअ पोयां ऊंदहि जा आखेरा आहिनि कहिड़ियूं मयारूं तोते मिठड़ा वक़्त जा फेरा आहिनि। पर वक़्तु हिकिड़ो फेरो खाधो FM रेडियो जी नशरियात घटिजी वई सोशल मीडिया जो उरूज थी वियो रेडियो ॿुधण वारनि दोस्तनि जो अंगु घटिजणु लॻो ऐं हर को सोशल मीडिया सां सलाहजणु लॻो। उते लाइव ऑडियो ऐं वीडियो ते हर को पंहिंजो प्रोग्राम करणु लॻो न ॿोली ऐं लहजे जी उहो साॻियो अंदाज़ो ऐं लाड़ो रहियो न लिखणियुनि में उहा सघ रही थर वारे दोस्त नशरियात न ॿुधण या कंहिं ॿी वजह सां लिखण ई छॾे ॾिनूं ऐं असां बि खणी माठ कईसीं चवणी थी यादि अचे त कुठी बि माठ त मुठी बि माठ। राबेल खे ॻल लाइ चंड खे दिलि ते रखण वारो तसवर करे सुतल कंहिं कुंवारे हुस्न जे कोमल ख़्वाब मां सुजागी वियल अखिड़ियुनि जहिड़ो उहो अहसास ऐं तमनाऊं माठियूं करे कंहिं मिसकीन ऐं मजबूर माण्हूअ जे इरादनि ते ओढायल मजबूरियुनि जी चादर जहिड़ा कई ख़्याल दिलि जी नंगरीअ में उञारे हरणजिया मरी विया ऐं सिंधराणी जे शहर मथां अलाए त केतिरियूं शामूं सुरका भरींदे गुज़री वियूं इहो चई त दग दग हेल निहारूं ईअं ॼण कूंजुनि जूं के कतारूं साजन तूं बि अचण खां बस करे वे जज़्बा सभु बेवस करे वे तूं बि अचण खां बस करे वे जज़्बा सभु बेवस करे वे बेवस उठनि ॿार छॾिया ॼण चवणी हिन ते सोचे सोचे नेठि जुड़ियल मूं माठ कई बसि ॾींहं लंघे विया जोगिन वांगे मुरली मन जी सुर छॾे वई तुंहिंजा मेहंदी हथ रंगिया ऐं हीअणे मां हुरखुर छॾे वई हीअणे मां हुरखुर छॾे वई। हा ईअं बसि आस जा वण सुका ख़ुशियूं सिकनि वांगे खपी वयूं दौर पासो वारियो ऐं सभु कुझु बदिलजणु लॻो हिन दौर जदीद जी अनोखी जोग में पोइ मज़ाक त पंहिंजी जाइ ते पर जीअ जी हर जलथल जोगी न कंहिंजा मिट वारो पहाको पचारे वेठी ऐं मकली तां मयारूं बि अचणु बंदि थी वयूं। मक़सदु त हिन तिखे दौर माज़ीअ जी बोछड़ीअ तां मोहबतुनि जा मणिया बि टोड़े छॾिया त मूं समेत अलाए त केतिरनि जे उमीदुनि जा सितारा बि हिकु हिकु करे हिकु छिक सां छिनी वरिता। हंज उॾाणा हंज मां पर परोकीअ साल कंग रड़नि पिया काल खां मथे जूअ जमाल जुड़ियल इन ई हाल वेतर जीअ वढे छॾियो। ऐं हा बशीर कुझु नवनि साथियुनि लिखणु शुरू कयो आहे जिन में महरम लाशारी नसीर ख़ान शर अमीन वाढो जोधोमल अशोक कुमार ऐं इब्राहिम नोहलिया समेत ॿिया बि अनेक साथी जेके वाक़ियाती तहरीरुनि खां वेंदे अदबी ख़तनि नज़मुनि ऐं शाइरी जे सिन्फ़ुनि ते सुठो पिया लिखनि। हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू आहे हर वण जी पंहिंजी छांव आहे हर आशिक़ जी पंहिंजी दिलि आहे ऐं हर माशूक़ जो पंहिंजो माण्हू आहे। पर वरी बि दौर जदीद जी तक़ाज़ा इहा आहे त माज़ी वाक़ई माज़ी हो
कुर्ब जो कैदी, थर जो लेखक बाबुल पोड़ो रिंद ऐं ॿिया बि खोड़ सारा दोस्त सभु लिखणु छॾे विया। ऐं हा जे हट ते हिकलायूं रहिजी वियूं। अलाए छो सच विहामिल राति जे अधूरी कहाणी जीअं अणपूरो लॻो आहे। ऐं हाणे त माणा नाणे विकामी वञनि था। राणा राणियुनि जी तलाश नथा कनि, राणियूं राणनि जे रूह खे नथियूं परखिन। सभु कुझु लोभ ऐं लालच जे अरे में अची वियो आहे। दोस्तियूं मक़सदनि ते दंग रहिजी वियूं आहिनि ऐं दौलत कमीननि माण्हुनि खे बि इज़त ॾियारियो छॾे। अशराफ जो इन दौर में जीअण ई जंजाल न पर जीअण ई जेल थी वियो आहे। मक़सदु त ज़मानो पैसे जो खेल पियो कराए, इबादत ऐं इल्म खे विसारे दुनिया जे आरज़ी ज़िंदगीअ खे संवारण लाइ सभु जतन पिया कयूं। ऐं अहिड़े दौर में कलम आधार सम्झाइण वक़्त जो ज़ान लॻमि। सो हिन रिसाले महबूब जे मेहणे जीअं पंहिंजनि तोड़े परायनि जा रवैया रूह खे वधीक रहिड़े विया ऐं असीं कुर्ब जे कारूं झर तां अचानक किरी पंहिंजो पाण ज़ख़्मी करे वेठा आहियूं। मक़सदु त वक़्तु बदिलजण सां गॾु हर शइ खे बदिल थो महसूसु करियां। बुलबुल गुल विसारे वेठी, कांगण कूंज उॾारे वेठी, कोयल लुड़क बहारे वेठी, बागन मंझि बहारी कोन्हे, कंहिंसां कंहिंजी यारी कोन्हे, मतलब जी थी दुनिया वेही, हर को पंहिंजे घर थो सोचे, हर को पंहिंजो घर थो रागे, पैसे ख़ातिर पोढ़ो माण्हू रोज़ सवें को समुंड थो जागे। हिरखी हार खे पाइण ख़ातिर, बंगलो कार बनाइण ख़ातिर, अहिड़ो वर्को ठाहिण ख़ातिर, नारी कंहिंसां नीह करे थी कोन्हे दौर हुसन जो हाणे, विकिजे हर का शइ थी नाणे ते था नाला विकचनि, गुल चप हार ऐं वाला विकचनि, वक़्तु वॾनि किन चोरन वांगे मूंखे कन में ॿुधाए वियो आहे, नाणे सां जीअं वठिजे दाणू तीअं वठी तूं सघीं थो माण्हू, हर कंहिं माण्हू पंहिंजो नाणू, सच चवण जो दौर किथे आहे, सूर सहण जो दौर किथे आहे, माठ भली आहे यार कलोड़ा, यार जुड़ियल हार न ॻोड़ा, रोई मञाइण नीह निभाइण सभु कुझु हाणे भुलाए छॾ तूं, आसरा अॻु जीअं हाणे सभिनि मां, यार प्यारा लाहे छॾ तूं, यार प्यारा लाहे छॾ तूं। थधियुनि हवाउनि जे थाक ते थक बंडल हिन वक़्त जे वींदड़ हेलोके साल 2021 जे अॼु झुड़ झुड़ाले नीरे आसमान हेठि सालनि पुॼाणा हिन ख़त खे तोॾां तॾहिं लिखियो अथमि जॾहिं मूंखे ॾेह तोड़े परॾेह जे अलाए त केतिरनि दोस्तनि फ़ोन करे चयो त तूं आख़िर लिखणु छो छॾे वें। ऐं हा, छाजे लाइ? उन्हनि सभिनी दोस्तनि समेत ॿुधंदड़ साथियुनि खे ॿुधाईंदो हलां त मोहबत जी मोट मानाइती मिले थी त मोहबत जो उरूज बि अचे थो ऐं कॾहिं कॾहिं वरी उन ई मोहबत खे उरूज ऐं कमाल तां वरी ज़वाल बि छिके छॾे थो। भरपूर अंदाज़ सां जवाबु ॾियण वारो सिलसिलो FM रेडियो 92 ते प्रोग्रामनि में लिखणु सभु कुझु वक़्त जी ॻाल्हि ऐं वक़्त जो हिकिड़ो पल हो जेको हड़ई हुस्नाकियूं पाण खे अर्पे अलाए केॾां गुज़री वियो ऐं असां बि लिखणु छॾियोसीं। ईअं नाहे त लिखूं ई नथा, अलाए त केतिरियूं यादूं, केतिरियूं कहाणियूं, केतिरा नज़म ऐं केतिरा गीत सुर ऐं संगीत जो हिसो बणिजनि था मुंहिंजी डायरी में, इंतज़ारु कनि था पर वरी बि माठ थी वञा थो ऐं मूंखे थर जे कंहिं उन गुमनाम लेखक जूं सिटूं थियूं यादि अची वञनि जेको इलाही बहितर लिखंदो हो त कुझु लिखियमि ऐं कुझु लिकायमि, सच त न त मच थिए मचियो, कंहिंजे सिर लाइ सिर विञायमि, सच त न त मच थिए मचियो। सो को सच लिखिजे ऐं मच मचे, उन ई खां बहितर आहे त कुझु लम्हा ख़ामोश थी वञिजे ऐं ॿियो त मकलीअ जे माठारुनि तां राति सनाटे में मूंखे अलाए त केतिरा प्यार अर्पींदड़ उहो पिरी बहण परभरो थी वियो आहे जेको कॾहिं हैदराबाद जे हवाउनि में जझेरो प्यार ऐं जीअ में जायूं ॾींदो हो। वधी वण थी वएं वढिजी, वधी वण थी वएं वढिजी, जीअण जा ॾींहं थो सारियां, जुड़ियल चे हू सॾींदी हुई, सॾण जा ॾींहं थो सारिया, सॾण जा ॾींहं थो सारियां। ऐं उहो ई साॻियूं टंडे बाग़े जे घटिन में कंहिंजे यादुनि खे लोलियूं ॾींदड़ गुर सारंग फ़क़ीर कल्होड़े जो अलाह जुड़ियो कल्होड़ो। काली बी रात जो